वसाण हाउस कोडीजी में साबका सूबाई वजीर मंजूर हुसैन वसाण जे फर्जंद हालार खान वसाण तालके कोडीजी जे मुस्तहक मिस्किनन मानन में सोलर प्लेटों ऐं पखा तक़सीम किया। असां सां लाइन ते मौजूद आहे नसरुल्ला बंबरो। जी नसरुल्ला बंबरो, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। अस्सलाम वालेकुम। जी तो नाज़रीन मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा कोडीजी वसाण हाउस कोडीजी सूबाई सलाहकार मंजूर वसाण साहब जो फर्जंद हालार खान वसाण तालका कोडीजी जे मुख़्तलिफ़ मस्किनन ग़रीबन में सोलर प्लेटूं पखा तस्लीम कया ऐं हुन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलाल भुट्टो जो हुकुम ते तस्लीम मिस्किनन खे सोलर प्लेटूं पखा तस्लीम कया विया आहिनि ऐं ॻोठ ऐं बिजली जी तमामु घणी लोड शेडिंग करे तंहिं करे ॻोठनि खे सोलर प्लेटूं ऐं पखा विराया विया आहिनि। अॼु जे महांगाई जे दौर में जेके मज़दूर ॿिनि वक़्तनि जो राशन ख़रीद न पिया करे सघनि उहे मज़दूर पखो ऐं प्लेट कीअं ख़रीद कंदा। इन ते 500 पखो ऐं 500 सोलर प्लेटूं ईद जो तोहफ़ो सम्झी विराया विया। वॾी महिरबानी नसरुल्ला बंबरो तफ़सील खां आगाह करण जे लाइ। मज़लूम मारवाड़नि जे हक़नि जो आवाज़ पहुचाए आला ऐवाननि ताईं।